اعوذ باللہ من الشیطان الرجیم بسم اللہ الرحمن الرحیم السلام علیکم ورحمۃ اللہ وبرکاتہ۔ دوستو، پروگرام ہے سائیں راہ ऐं मां आहियां अवां जो मेज़बान आजिज़ रहमत अल्लाह अला शहरी ताहिरी। सईं राह जे सफ़र में अॼु बहितरीन बैन अल-अक़वामी शोहरत याफ़्ता सनाख़्वां आहे मोहतरम जनाब शबीर अहमद नियाज़ी ताहिरी साहब। जी दोस्तो, सईं राह जे सफ़र में अॼु 22हों प्रोग्राम आहे जंहिंजो मौज़ू आहे फ़ानी दुनिया ऐं जन्नत जहिड़ो घर। अॼु पाण मौज़ूअ ते बि ॻाल्हाईंदासीं, गॾोगॾु बहितरीन सनाख़्वां जे ख़ूबसूरत आवाज़ में सनाए नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि ॿुधंदासीं। अवां जो साथ बि कुझु पल जारी रहंदो। दोस्तो, ही सारी दुनिया हिकु वसी मुसाफ़िर ख़ानो आहे जंहिंमें हिकिड़ा मुसाफ़िर अची रहिया आहिनि, ॿिया वञी रहिया आहिनि। घर ऐं वतन त असुलु आख़िरत जो आहे जिते हमेशह रहणो आहे। हिन मुसाफ़िर ख़ाने में एतिरो सामान असबाब रखणु खपे जेतिरो बार खणी सघिजे। हज़रत सैयदना सलमान फ़ारसी रदी अल्लाह ताला अन्हु, जेको मदाइन जो हाकिम हुयो, हुक्मरान हुयो, गवर्नर हुयो, विसाल वक़्तु ज़ारो ज़ार रोई रहियो हो। माण्हुनि रोअण जो सबबु पुछियुसि त साईं अवां छो पिया रोओ? जी दोस्तो, मां जंहिं हस्तीअ जी अव्हां खे ॻाल्हि पियो ॿुधायां, ही उहा हस्ती आहे हज़रत सलमान फ़ारसी, जंहिंजे लाइ मुंहिंजे आका रहमत वारे हबीब फरमायो त सलमान मिन्ना व अहल बैत, सलमान मूं मंझां मुंहिंजे अहले बैत मंझां आहे। उहो हज़रत सलमान जेको मदाइन जी गवर्नरी दौरान आख़िरी वक़्त में पाण जॾहिं दुनिया तां विसाल फ़रमाए रहिया हा, अलविदा करे रहिया हा, त ज़ारो क़तार रोई रहिया हा। माण्हुनि रोअण जो सबबु पुछियो। पाण फ़रमायूं त मूंखे सुहिणे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन नसीहत कई हुई त लियकुन बुलगतु अहदिकुम मिन दुनिया कज़ादिर राकिब, तव्हां मां हिक जी पूंजी यानी मिल्कियत ऐं दौलत दुनिया मां एतिरी हुजे जीअं मुसाफ़िर जो तोशो आहे। दोस्तो, मुसाफ़िर सफ़र में सामान घटि खणंदो आहे जीअं सफ़र में तकलीफ़ न थिए। हज़रत सलमान फ़ारसी जे विसाल बैदि समूरो सामान जो हिसाबु कयऊं त 15 रुपयनि जो थियो। 15 दरहम चऊं, दीनार चऊं, पंहिंजे सिके मुताबिक़ 15 रुपया चऊं। हालांकि उन वक़्तु पाण मदाइन जा बादशाह हुआ, गवर्नर हुआ, हुक्मरानी हुई। इन्हीअ जे बावजूद बि संदन खे बज़ाहिर का शइ न हुई। दुनिया जा सामान जेतिरा घणा ओतिरियूं परेशानियूं घणियूं। दुनिया में उन्हनि खे संभालण जी महिनत, मरण महिल उन्हनि जे जुदाई जो सदमो, आख़िरत में उन्हनि जे हिसाब किताब जो फ़िकिर। जेकॾहिं कंहिं माण्हूअ खां टोपी फुरे वठिजे त ॾुखारो थींदो, पर जेकॾहिं कंहिंखां 3 कपिड़ा लहिराए वठिजनि अञा वधीक ग़मगीन थींदो, पर जेकॾहिं कंहिंखां घर फुरे वठिजे त उहो अञा वधीक बेताब थींदो। दोस्तो, इहा हिकु मञल ॻाल्हि आहे त ही सामान दुनिया जा असां खां हिकु ॾींहुं ज़रूरु फुरिया वेंदा, बदन जा कपिड़ा बि लाथा वेंदा। उन करे सामान घर में एतिरो धारियो जंहिंजी जुदाईअ जो सदमो बि सही सघो ऐं आख़िरत जो हिसाब बि ॾेई सघो। महबूबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे त लैसल गनिय्यु अन कसरतिल अर्द,
घणे सामान असबाबनि सां शाहूकारी नाहे। पाण हिर्स रखंदा आहियूं त घणो सामान हुजे, घणी मिल्कियत हुजे, घणो माल हुजे, पर आका फरमायो त न। घणे माल ज़र सामान वारो शाहूकार नाहे। दोस्तो, सही राह जे सफ़र में पाण अॼु फ़ानी दुनिया ऐं जन्नत जहिड़े घर जो ज़िक्र करे रहिया आहियूं। यकीनन ॻाल्हि था कनि त हिकु बादशाह हिकु अज़ीम शान महल ठारायो। जॾहिं महल ठही तयारु थियो त बादशाह पंहिंजी रयत जे उन महल में दावत कई। जेका बि उन जी आवाम हुई उन्हनि सभिनी खे घुरायईं ऐं ऐलान कयईं, सभु ॾिसो, हिन महल में को आइब हुजे या का कमी हुजे त ॿुधायो, त उन जी इस्लाह कजे या उन खे दुरुस्त कजे, सही कजे। सभु माण्हू महल जी तारीफ़ कंदा रहिया। सभिनी चयो, हिन महल में को बि आइब नज़र नथो अचे। हिकु फ़क़ीर दरवेश अल्लाह लोक बीठो हो। उन चयो त, ए बादशाह, हिन महल में बि आइब तमामु वॾा आहिनि। जी दोस्तो, त उन दरवेश अल्लाह लोक उन बादशाह खे चयो त हिन में बि आइब वॾा आहिनि। बादशाह चयो, उहे कहिड़ा आहिनि? कारीगर मौजूदु आहिनि, उन्हनि आइबनि खे दुरुस्त कजे। फ़क़ीर चयो त उहे आइब अहिड़ा आहिनि जिन खे को माण्हू दुरुस्त नथो करे सघे। उन बादशाह पुछियो, कहिड़ा आइब आहिनि? फ़क़ीर जवाबु ॾिनो त महल त तमामु सुठो आहे, पर हिकु ॾींहुं न ही महल रहंदो न महल जो धणी रहंदो। बादशाह चयो, बेशक इहा ॻाल्हि सची आहे। ही दुनिया जी झगमग सभु आरज़ी ऐं फ़ानी आहे। ए माड़ियुनि में रहण वारा, जल्द तूं मिटीअ में दफ़न थियण वारो आहीं। कंहिं बुज़ुर्ग फरमायो आहे त डिंग धरतीअ निया कई मर्द मथेर हुया जे हैबत सी जीअं गजंदड़ शेर। आद, शदाद, निमरूद जहिड़ा कई दारा दर दिलेर। जॾहिं अटकिया अजल सी पट न खुतन पेर। वया उन्हीअ वेर तिर बि तरसिया की न की। डिंग धरतीअ निया कई अरडा ऐं अड़बंग। वञी सुता सेज में जायूं छॾे झंग। जिते हुआ मेड़ा माण्हुनि जा रातो ॾींहं रंग। अॼु उन्हनि ओताकुनि में पिया रड़नि कारा कंग। मारे मौत तुफंग कई सराह सुञा कया। डिंग धरतीअ निया कई ॻोठनि संदा ॻोठ। हुया वीर वॾेरा वेठा कड़ा चाढ़ियूं कोट। जॾहिं मौत कयनि मोट तिर बि तरसिया की न की। दोस्तो, प्रोग्राम सही राह जो सफ़र जारी आहे। फ़ानी दुनिया ऐं जन्नत जहिड़े घर ते पाण ॻाल्हायूं पिया। अचो त मोहतरम शबीर अहमद न्याज़ी ताहिरी जी आवाज़ में ही ख़ूबसूरत नात ॿुधो।
سبحان اللہ سبحان اللہ. آئی پھر یاد مدینے کی رلانے کے لیے محترم شبیر احمد نیازی طاہری جے خوبصورت آواز میں دوستو اواں سرکار دو عالم صلی اللہ علیہ وآلہ وسلم جی ثنا خوانی بدھی سائیں راہ جے سفر میں پان گڈائیوں 22 پروگرام ہے فانی دنیا جنت جیڑے گھر جے حوالے سے اج گال بول کیوں پیا. ان امید سے تواں پانچ محبتوں چاہتوں کھنی عشق حبیب کھنی مجھے ان پروگرام جے سفر میں ہم سفر رہندا. دوستو اساں جڑیں فانی دنیا جی گال کیوں تھا تو ترمذی شریف جی حدیث ہے مجھے آقا رحمت وارے حبیب فرمایو اکثرو ذکرہا ذم اللذات یعنی الموت. مجھے آقا فرمایو لذتن کھے مٹائیں دڑ موت کھے گھنو یاد کندا کیو جے لذتن کھے موت مٹائیں دو ہے. انسان دنیا جے اسبابن کھے سب کچھ سمجھندو ہے پر اللہ وٹ دنیا جی حیثیت مچھر جے کھمب جیتری بھی نہ ہے. دوستو بھی حدیث پاک ہے ترمذی جی روایت کیل لو کانت الدنیا تعدل عند اللہ جناح بعودتن ما سقا کافرم منہا شربت مائن. جیکریں ہی ساری دنیا اللہ پاک وٹ مچھر جے کھمب جے برابر حیثیت رکھندڑ ہوجے ہا تو کو بھی کافر ان ماں ڈھک پانی جو نہ پی سگے ہا. دوستو سمجھو یعنی یہ بھی مومنن کے عطا کرے ہا چھو تو ہی دنیا رب وٹ ذلیل بے حیثیت ہوئی ان کرے کافرن جے حصے میں آئی. یقیناً سمجھ جی گال ہے دوستو ایک حکایت ہے تو تیمور لنگ بادشاہ وڈو فاتح تھی گزریو آ ہزاریں شہر فتح کیا ہوئیں پان ٹنگ کھاں معذور ہو منڈو ہو. ایک بیرے کچھ قیدی سندس خدمت میں پیش کیا ویا انہن قیدن میں ایک اندھی نابینا عورت بھی ہوئی. بادشاہ جے سامو جنہیں عورت آئی تو بادشاہ نالو پچھس انہیں چیو تو نالو آہے دولت. بادشاہ چیو تو دولت بھی اندھی تھیندی آہے چھا چیائیں تو دولت اندھی نہ ہوجے ہا تو منڈے وٹ کیں اچے ہا. سو دولت ایتری بھلی ہوجے ہا تو سونا نبی کریم صلی اللہ علیہ وسلم مسکینی جی دعا نہ گھرن ہا. دوستو فانی دنیا جنت جیڑے گھر جو پانا جی ذکر کیوں پیا جن گھر میں اللہ جی عبادت نماز ذکر تلاوت کئی ونے یا حضرت حبیب کریم صلی اللہ تعالیٰ علیہ وآلہ وسلم جنتے گھنوں درود شریف پڑھو ونے ان گھر میں غیبی رحمتوں برکتوں نازل تھین تھیوں. ان گھر جو رزق روزینو کشادو کیو ونے تھو ان گھر ماں جھیڑا جھگڑا فساد ختم تھی ونن تھا. ان گھر ماں شیطان پلیت ان جو اولاد بھجی ونے تھو ان گھر ماں شریر جن نکری ونن تھا. ان گھر ڈاں اللہ تبارک و تعالی رحمت جی نظر سان نہارے تھو. وہ گھر سونے نبی کریم صلی اللہ تعالیٰ علیہ وآلہ وسلم جن جی شفاعت عنایت جو حقدار بنجی ونے تھو. دوستو مرد کے فرضی نماز جماعت سے مسجد شریف میں پڑھن لازمی ہے. باقی نمازوں سنتوں نفل تہجد اشراق وہ گھر میں پڑھن کھپن. بخاری مسلم میں ترمذی جی روایت کل حدیث ہے مجھے آقا فرمایو اجعلوا من صلاتکم فی بیوتکم ولا تتخذوها قبورا.
पंहिंजे निमाज़ुनि मां कुझु हिसो घर में बि अदा कयो, पंहिंजे घरनि खे क़ब्रिस्तान न बणायो। दोस्तों, सही राह जे सफ़र में पाण गॾु आहियूं। मां आहियां अवांजो मेज़बान आजिज़ रहमतुल्लाह अला शरी ताहिरी। फ़ानी दुनिया ऐं जन्नत जहिड़े घर जी अॼु पाण ॻाल्हि ॿोल करे रहिया आहियूं। दोस्तों, क़ब्रिस्तान में जीअं वहशत ऐं वीरानी हूंदी आहे, उते जिन भूत रहंदा आहिनि। तीअं जंहिं घर में निमाज़ नथी पढ़ी वञे, उहो घर बि वीरान क़ब्रिस्तान वांगुरु आहे। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी हदीस ॿुधो, जॾहिं तव्हां मां को माण्हू मस्जिद में फ़र्ज़ निमाज़ अदा करे त सुन्नतूं ऐं नफ़िल घर में अदा करे त जीअं उन निमाज़ जी बरकत सां अल्लाह पाक उन जे घर में ख़ैर ऐं भलाई नाज़ुल कंदो रहे। हज़रत अब्दुल्लाह बिन मसूद रदी अल्लाह अन्हु हज़रत हबीब करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जन खे अर्ज़ु कयो त या रसूल अल्लाह, मां घर में निमाज़ पढ़ां त बहितर आहे या मस्जिद में पढ़ां? पाण फरमायूं, छा तूं नथो ॾिसीं त मूं मुहम्मद करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जो घर सभिनी खां वधीक मस्जिद खे वेझो आहे। उन जो दरवाज़ो मस्जिद में ई खुले थो, पर पोइ बि मस्जिद खां घर में निमाज़ पढ़णु मूंखे वधीक बहितर लॻे थी, सवाइ फ़र्ज़ी निमाज़ जे। यानी दोस्तों, फ़र्ज़ी निमाज़ पाण घर में पढ़ूं या सुन्नत घर में पढ़ूं, इन्हीअ जो ॾसु मुंहिंजे आका ॾिनो। तव्हां फ़र्ज़ जमायत सां पढ़ो ऐं नफ़िली निमाज़ूं यानी सुन्नत आहे, नफ़िल आहिनि, उहे तव्हां घर में पढ़ो। जमायत सां फ़र्ज़ निमाज़ पढ़ण में अव्हांखे जमायत जो बि सवाबु मिलंदो, त साॻे वक़्तु जॾहिं नफ़िली निमाज़ अव्हां घर में पढ़ंदा, तव्हांजो घर रोशन रहंदो। दोस्तों, सरकार जी सनाख़्वानी ॿुधूं था ऐं वरी मौज़ू तरफ़ अचूं था। मोहतरम शबीर मंदियाज़ी ताहिरी जो ख़ूबसूरत आवाज़।
جتنے والے نہیں، میرے اتنے گناہ میرے آقا، میرے جسم سے جتنے والے نہیں، میں تڑپا دور مدینے کو، میری زندگی دا کوئی حال نہیں، میری عقل بھی نہیں، میری شکل بھی نہیں، کس گل دا سوہنیا ماڑ کرا، میری عقل بھی نہیں، میری شکل بھی نہیں، کس گل دا سوہنیا ماڑ کرا، تیرا در چھڑ کے میں جاواں کدھر، میرا اور کوئی لج پالے نہیں، تیرا در چھڑ کے میں جاواں کدھر، میرا اور کوئی لج پالے نہیں، میں تڑپا دور مدینے کو، میری زندگی دا کوئی حال نہیں، میں تڑپا دور مدینے کو، میری زندگی دا کوئی حال نہیں، غم یار دا کھادا ایک پاسے درد چھوڑے دا، غم یار دا کھادا ایک پاسے درد چھوڑے دا، جس ڈالت میرا ڈیرا ہے، کدی سبزہ ہویا اس ڈالے نہیں، جس ڈالت میرا ڈیرا ہے، کدی سبزہ ہویا اس ڈالے نہیں، میں تڑپا دور مدینے تو، میری زندگی دا کوئی حال نہیں، میں تڑپا دور مدینے تو، میری زندگی دا کوئی حال نہیں، سد سوہنیا شہر مدینے دے، جمعہ روزے پاک دی جالی نوں، سد سوہنیا شہر مدینے دے، جمعہ روزے پاک دی جالی نوں، مینوں سد روزے تھے یا آقا، میرا اور تے کوئی سوال نہیں ہے، مینوں سد روزے تھے یا آقا، میرا اور تے کوئی سوال نہیں ہے، میری مشکل نوں حل کر دینا، تیرے واسطے کوئی محال نہیں، میں تڑپا دور مدینے تو، میری زندگی دا کوئی حال نہیں۔ سبحان اللہ سبحان اللہ سبحان اللہ، جے عاشق آہیں محمد جو، جے عاشق آہیں مدنی جو، تو سر جو سانگو لاہ، مدینے سندے ملک جی تو ترڑھی وٹھ جراہ، تیاری کر تگر چوے تو تتی تھدی کا ہے، پوجے مدنی ملی ت بواہ، نہ ت گھوری جانو نہ گھوٹتاں۔ جناب شبیر احمد نیازی طاہری جے خوبصورت آواز میں اواں کے مٹھڑی بولی، پیاری بولی، مجھے پیر مٹھے جی مٹھی بولی، سرائکی بولی، سٹھی بولی میں بہترین ثنا خوانی بدرائی سی۔ دوستو سائیں راہ جے سفر میں 22واں پروگرام ہے، ماں ہاں جو میزبان آج رحمت اللہ لاشاری طاہری
अॼु पाण फ़ानी दुनिया ऐं जन्नत जहिड़ो घर जन्नत जहिड़ो कीअं बणिबो, कहिड़ो घरु आहे जंहिंखे जन्नत जहिड़ो घरु चई सघिजे थो, इन हवाले सां ॻाल्हि ॿोल कयूं पिया। हदीस पाक आहे मुंहिंजे आका रहमत वारे हबीब जी त इराक़ मां हिकु जमायत हज़रत उमर फ़ारूक रज़ियल्लाहु अन्हु जी ख़िदमत में आई। अर्ज़ु कयूं त नफ़िली नमाज़ घर में पढ़णु बहितरु आहे या मस्जिद में। हज़रत उमर फ़ारूक रज़ियल्लाहु अन्हु फरमायो त मूं इहा ॻाल्हि सोणे नबी करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जन खां पुछा कई हुई। पाण फरमायाऊं अम्मा सलातुर रजुल फ़ी बैतिही फ़नूरुन फ़नव्विरू बुयूतकुम। मर्द खे नफ़िली नमाज़ घर में पढ़णु इहा नूर आहे, पोइ पंहिंजे घरनि खे नूरानी बनायो। सुभान अल्लाह। असां त ईअं सम्झो हुयो त बत्तियूं ऐं बिजलियूं घर जो नूर ऐं रोशनाई आहिनि, पर हबीबन करीमन फरमायो त घरनि जी रोशनी त आहे ई निमाज़। जंहिं घर में निमाज़ न आहे उहो घरु ऊंदा हो आहे। अस्सलात नूर, मुस्लिम शरीफ़ जी हदीस आहे। मुंहिंजे आका रहमत वारे हबीब फरमायो त मुसलमानों पाण बि निमाज़ पढ़ो, पंहिंजे बचड़नि खे बि निमाज़ पढ़ण जो हुकुम ॾियो, तव्हांजा घर नूरानी बणिजी पवनि, छो त निमाज़ नूर आहे, रोशनी आहे। वअमुर अहलक बिस्सलात वस्तबिर अलैहा ला नसअलुक रिज़्क़न नहनु नरज़ुकुक वल आक़िबतु लित्तक़वा। अल्लाह ताला पंहिंजे पाक कलाम में फरमायो त पंहिंजे घर वारनि खे निमाज़ जो अमुर कर ऐं पाण बि उन ते क़ाइमु रह। असां तोखां रिज़्क़ जो सवाल नथा कयूं, असां ई तोखे रिज़्क़ था ॾियूं ऐं भली पछाड़ी परहेज़गारनि लाइ आहे। दोस्तो, पाण फ़ानी दुनिया ऐं जन्नत जहिड़े घर ते ॻाल्हायूं पिया। जन्नत जहिड़ो घरु कीअं बणिबो, मुंहिंजे आका ऐं आका जे मथां नाज़ुल कयल कलाम पाक कंहिंखे जन्नत जहिड़ो घरु सॼो आहे, जंहिं घर में माल दौलत घणी हुजे, रंग रोगन आलीशान हुजनि, रोज़ाना रंग बिरंगी ताम तयारु थियनि, गिल्म गालीचा बत्तियूं बिजलियूं फ़ानूस ऐं कंदील लॻल हुजनि, त माण्हू सम्झंदा आहिनि उहो सुखियो घरु, इज़त वारो घरु। पर हज़रत हबीब करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जन फरमायो त दुनिया दौलत जी घणाई में इज़त नाहे, पर अगरि घरु इज़त वारो आहे त उहो आहे जंहिंमें निमाज़ ऐं क़ुरान हुजे, पोइ भली उहा कखां ऐं झूपड़ी छो न हुजे। दोस्तो, हदीस पाक आहे अक्रिमू बुयूतकुम बिबअदि सलातिकुम। पंहिंजे निमाज़ुनि मां कुझु घरनि में अदा करे पंहिंजे घरनि खे इज़त वारो बनायो। नफ़िली निमाज़ूं घरनि में पढ़ण सां घर नूरानी इज़त ऐं बरकत वारो थिए थो, पर हिकु अज़ीम फ़ाइदो ॿियो बि आहे त घरनि में नफ़िली निमाज़ पढ़ण सां इबादत लिकल रहे थी, रियाकारी खां छुटकारो मिले थो, छो त माण्हुनि जे ॾेखार लाइ इबादत करण सां सभु अमल बर्बाद थी वञनि था। दोस्तों, हाणे सवाल थो पैदा थिए त कहिड़ी निमाज़ घर में पढ़िजे। उम्मुल मोमिनीन हज़रत आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु अन्हा खां पुछियो वियो त सुहिणा हबीब करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जन कहिड़ियूं निमाज़ूं घर में पढ़ंदा हुआ। अम्मा साहिब फरमायो त पाण करीम ॿिपहरीअ खां अॻु 4 रकातूं घर में पढ़ंदा हुआ, पोइ फ़र्ज़ मस्जिद में पढ़ाइण वेंदा हुआ। दोस्तों, वरी बरकातूं मोटी अची घर में पढ़ंदा हुआ। सिजल थिए जो फ़र्ज़ जमायत खे पढ़ाईंदा हुआ ऐं बरकातूं मोटी अची घर में पढ़ंदा हुआ। सुमाणी जी नमाज़ माण्हुनि में पढ़ंदा हुआ ऐं पोइ बरकातूं वापसि अची घर में पढ़ंदा हुआ। मुस्नद अहमद ऐं अबू दाऊद जी हदीस आहे जेका मूं अव्हांखे ॿुधाई। हिकु भेरे पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन बनु अब्दुल अशहल जी मस्जिद में अची सिजल थिए जी नमाज़ पढ़ियाऊं। पोइ ॾिठऊं त माण्हू नफ़िल मस्जिद में पढ़ी रहिया। पाण फरमायूं हाज़िही सलातिल बुयूत, ही निमाज़ घरनि में पढ़ण जी आहे। इब्न माजा में आहे त पाण फरमायूं सिजल थिए जे फ़र्ज़ खां पोइ वारियूं बरकातूं घरनि में पढ़ो।
البتہ اشراق जी नमाज़ मस्जिद में पढ़णु घुरिजे, छो त उन लाइ फ़रमान आहे। हज़रत हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमायो त जो माण्हू फजर जी नमाज़ पढ़ी पंहिंजी जाइ ते वेठो रहे, चङाई खां सवा का बि गुफ़्तगू न करे, पोइ सिज उभिरी अचे त बरकातूं इशराक नमाज़ पढ़े त उन जा गुनाह सभु बख़्शा वञनि था, भली खणी समुंड जे झग खां बि घणा हुजनि। दोस्तों, मुंहिंजे आका फ़रमायो त जंहिं माण्हू टिपहरी नमाज़ असर खां अॻु में 4 रकातूं नमाज़ नफ़िल पढ़ी त अल्लाह ताला उन जे बदन ते जहन्नम जी बाहि हराम करे छॾे थो। दोस्तों, फ़ानी दुनिया जन्नत जहिड़े घर जो पाण ज़िक्र कयूं पिया। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन्नत जहिड़ो घर कंहिंखे सॾियो आहे। यकीनन जन जन हाणे प्रोग्राम जॉइन कयो आहे, उहे रवायत कयल पोयूं हदीसूं रिपीट प्रोग्राम में ॿुधी सघनि था। मुंहिंजे आका रहमत वारे हबीब सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम छा फ़रमायो, जेकॾहिं को घराणो निमाज़ी आहे त पंहिंजे घर में निमाज़ लाइ हिकु जाइ मुक़ररु करे छॾनि त बहितर आहे, या घर में नंढड़ी मस्जिद हुजे जंहिंमें सुन्नतूं नफ़िल तहज्जुद पढ़ी सघिजे। अन आयशा रज़ियल्लाहु अन्हा क़ालत अमर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बिबिनाइल मसाजिद फि दवर व अन तुनज़्ज़फ़ व तुतय्यब। सुनन इब्न माजा जी दोस्तों रवायत कयल हदीस आहे। अम्मा आयशा सिद्दीक़ा साइन रज़ियल्लाहु अन्हा फ़रमायो त हज़रत रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन घरनि में मस्जिदूं ठाहिण जो हुकुम फ़रमायो, ऐं हीअ त उन्हनि खे पाक साफ़ रखियो वञे ऐं ख़ुशबूदार रखियो वञे। जेका घर में मस्जिद ठाही वञे या जाइ नमाज़ मुक़ररु कई वञे, उनखे पलीती खां ॿारनि जी नापाकाई खां बचायो वञे ऐं उनखे ख़ुशबूदार ऐं सुरहो रखियो वञे। दोस्तों, जंहिं माण्हू अल्लाह जे रज़ामंदे ख़ातिर मस्जिद ठाही त अल्लाह ताला उन लाइ जन्नत में घर ठाहे थो। ही बुख़ारी ऐं मुस्लिम जी हदीस आहे। मुंहिंजे आका फ़रमायो, मन अख़रज अज़म मिनल मस्जिद बनल्लाहु लहू बैतन फिल जन्नह। जो माण्हू मस्जिद मां का ईज़ाईंदड़ शइ या गंद किचिरो वग़ैरह कढे थो त अल्लाह ताला उन लाइ जन्नत में घर ठाहे थो। को किचिरो आहे, को कख आहे, को पन आहे, को काग़ज़ आहे, उहो मस्जिद मां खणी उछलाए थो ॿाहिरि त अल्लाह ताला उन जे लाइ बि जन्नत में घर ठाहे थो। दोस्तों, घर में क़ुरान करीम जी तिलावत सां घर में अमन आफ़ियत रहमत ऐं बरकत नाज़ुल थिए थी, रिज़्क़ में बरकत पवे थी। कहिड़ो उहो ख़ुशनसीब घराणो आहे जंहिंमें सुबुह साण उथी ॿारड़ा बचड़ा नंढा वॾा अल्लाह जे क़ुरान जी तिलावत कनि। अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमायो, ला तजअलू बुयूतकुम मकाबिर व अन्नल बैतल्लज़ी तुक़रउल बक़रह फ़ीहि ला यदख़ुलुहु शैतान। तिरमिज़ी जी रवायत कयल हदीस आहे त पंहिंजे घरनि खे क़ब्रिस्तान न बनायो, ऐं बेशक उहो घर जंहिंमें सूरह बक़रह तिलावत कई वञे त उन में शैतान दाख़िल नथो थी सघे। सुभान अल्लाह। दोस्तों, हज़रत अबू सईद रज़ियल्लाहु ताला अन्हु रवायत कई त मुंहिंजे आका रहमत वारे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फ़रमायो, हदीस कुदसी आहे, अल्लाह पाक थो फ़रमाए त मन शगलहुल क़ुरान अन मसअलती आतैतहु अफ़ज़ल मा उति साइलीन व फ़द्लु कलामिल्लाहि अला साइरिल कलामि क फ़द्लिल्लाहि अला ख़ल्क़िही। जंहिं माण्हू खे मूंखां दुआ घुरण खां क़ुरान जी तिलावत मशगूल करे छॾियो त उनखे घुरंदड़ खां बि वधीक अता कंदुसि। ऐं अल्लाह जे कलाम जी फ़ज़ीलत सभु कलामनि ते ईअं आहे जीअं सभु मख़लूक़ ते अल्लाह ताला जी फ़ज़ीलत आहे। दोस्तों, सही राह जो सफ़र जारी आहे। मां आहियां मुंहिंजो मेज़बान आजिज़ रहमतुल्लाह अला शरी ताहिरी। फ़ानी दुनिया ऐं जन्नत जहिड़े घर जी पाण ॻाल्हि ॿोल कयूं पिया।
जन्नत जहिड़ो घर कंहिंजो आहे, कहिड़ो आहे? हुज़ूर छा फ़रमायो? अहादीस मां साबित आहे त को माण्हू राति जे वक़्तु सुम्हण खां अॻु 3 भेरा आयतल कुर्सी पढ़ी पंहिंजे घर खे शुकारे त सारी राति उन जो घर ज़मीन आसमान जे मुसीबतुनि शामतुनि खां अल्लाह जी हिफ़ाज़त में अची वेंदो आहे। चोर जी चोरीअ खां, बाहि जे सड़न खां, डाकूअ जे लुटण खां, पाणीअ जे ॿुॾण खां उहो घर महफ़ूज़ रहे थो। जंहिं घर खे आयतल कुर्सी पढ़ी शुकारे उन जो हिसार कयो वञे। हज़रत अब्दुर्रहमान बिन औफ़ रज़ी अल्लाह अन्हु जॾहिं घर में दाख़िल थींदो हुयो त आयतल कुर्सी घर जे कुंडुनि में पढ़ंदो हुयो। दोस्तो, कहिड़ो सस्तो पैकेज आहे, कहिड़ी सवली आसान ॻाल्हि आहे। हिकु हदीस में आहे त सूरतुल बक़रा में हिकु आयत आहे जेका क़ुरान जे आयतुनि जी सरदार आहे। उहा जंहिं बि घर में पढ़ी वेंदी आहे त उन घर मां शैतान ॿाहिरि निकिरी वेंदो आहे। जी हा दोस्तो, उहा आयतल कुर्सी आहे। हज़रत अनस रज़ी अल्लाह अन्हु फरमायो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त हर शइ जी दिलि थींदी आहे, क़ुरान जी दिलि यासीन आहे। जेको माण्हू हिकु भेरो सूरह यासीन पढ़ंदो त उनखे 10 भेरा सारे कलाम पाक क़ुरान करीम पढ़ण जेतिरो सवाबु ॾिनो वेंदो। जी दोस्तो, जेको माण्हू राति जो सूरह दुखान पढ़े थो त सुबुह जो 70,000 मलाइक उन लाइ इस्तग़फ़ार पढ़नि था। दोस्तो, जिस्म जो जियापो रूह सां आहे। जिस्म में रूह न हुजे त उहो जिस्म मुर्द सॼो वेंदो आहे। घर में बि हिकु जिस्म आहे, उन जो रूह अल्लाह जो ज़िक्र आहे। जंहिं घर में अल्लाह जो ज़िक्र न कयो वञे उहो घर मुर्दे जे मिसाल आहे। बुखारी मुस्लिम शरीफ जी हदीस आहे, मसलुल बैतिल्लज़ी यज़्कुरुल्लाह फ़ीहि वल बैतिल्लज़ी ला यज़्कुरुल्लाह फ़ीहि मसलुल हय्य वल मय्यत। जंहिं घर में अल्लाह जो ज़िक्र कयो वञे उहो घर ज़िंदह जे मिसाल आहे, ऐं जंहिं घर में अल्लाह जो ज़िक्र न कयो वञे उहो मुर्दे जे मिसाल आहे। दोस्तो, हज़रत हबीब करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जन फरमायो त जॾहिं माण्हू घर में दाख़िल थींदे ऐं मानी खाईंदे अल्लाह जो ज़िक्र करे थो त शैतान उन जे घर मां भॼी वञे थो ऐं चवे थो त हिन घर में मुंहिंजे रहण जी जाइ न आहे, हिननि जे खाधे में मुंहिंजो हिसो न आहे। ऐं जेकॾहिं को शख़्स घर में दाख़िल थींदे अल्लाह जो ज़िक्र नथो करे ऐं मानी खाईंदे अल्लाह जो ज़िक्र नथो करे, बिस्मिल्लाह रहमान रहीम नथो पढ़े, त शैतान चवे थो त हिन घर में राति बि रहंदुसि ऐं खाधे में मुंहिंजो बि हिसो आहे। तो दोस्तो, हर हाल में अल्लाह ताला जो ज़िक्र करणु खपे। मुंहिंजे आका फरमायो अन रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कान यज़्कुरुल्लाह अला कुल्लि अहयानिही। बेशक रसूलुल्लाह सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम हर हालत में अल्लाह जो ज़िक्र कंदा हुआ। दोस्तो, खुश नसीब आहे उहो घर जंहिंमें सभु घर वारा गॾिजी अल्लाह ताला जो ज़िक्र कनि था, या जंहिं घर में का ज़िक्र जी मजलिस मुनक़िद कई वञे थी उन घर में कख पन ते अल्लाह ताला जी रहमत वसे थी। के क़ौम वारा ज़िक्र जी मजलिस में वेही उथनि था त उन्हनि खे चयो वञे थो त क़ूमू क़द गुफ़िर लकुम व बुद्दिलत सय्यातिकुम हसनात। तिबरानी जी रिवायत कल हदीस आहे त उथो, बेशक तव्हांजी बख़्शिश कई वई ऐं तव्हांजा गुनाह नेकिन में तब्दील कया विया। यानी दोस्तो, जॾहिं ज़िक्र जो हल्को थिए थो, मुराक़बो थिए थो, क़ल्बी ज़िक्र कयो वेंदो आहे, उहो हल्को मुराक़बो ज़िक्र करे जॾहिं बंदो उथंदो आहे त उन्हनि जे लाइ हिकु फ़रिश्तो ऐलान कंदो आहे। मुंहिंजे आका फ़रमायो, हुज़ूर जी सनद आहे, हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जो सर्टिफिकेट आहे त ऐलान थींदो आहे, क़ूमू क़द गुफ़िर लकुम व बुद्दिलत सय्यातिकुम हसनात। उथो ए ज़िक्र करण वारो, मुराक़बो करण वारो, क़ल्बी ज़िक्र करण वारो, तव्हांजी बख़्शिश कई वई, तव्हांजा गुनाह नेकिन में तब्दील कया विया। यानी बख़्श त थी वियो, पर जेतिरा गुनाह तव्हांजा बख़्शिया विया ओतिरा गुनाह
अव्हां जा ख़तम करे डबल में नेकियूं बदिले में अव्हां खे ॾिनियूं वयूं। हज़रत हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जॾहिं तव्हां जन्नत जे बाग़ीचनि मां गुज़रो त जन्नत जा मेवा खाईंदा कयो। चयाऊं त जन्नत जा बाग़ीचा कहिड़ा आहिनि? पाण फरमायूं अल्लाह जे ज़िक्र जा हल्का। दोस्तो प्रोग्राम सईं राह जो सफ़र जारी आहे। 22हों प्रोग्राम फ़ानी दुनिया ऐं जन्नत जहिड़े घर जे मौज़ू ते पाण ॻाल्हायूं पिया। मोहतरम शबीर मंदियाज़ी ताहिरी जे आवाज़ में अचो त ही ख़ूबसूरत नात ॿुधूं। नहीं है कोई दुनिया में हमारा या रसूल अल्लाह, नहीं है कोई दुनिया में हमारा या रसूल अल्लाह, नहीं है कोई दुनिया में
सुबहान अल्लाह दोस्तों हिन पल पाण प्रोग्राम जे उन हंधि पहुता आहियूं जिते पाण मोकिलाईंदा आहियूं ऐं मोकिलाणीअ खां पहिरीं अवां सभिनी सॼणनि जे जेका हाज़िरी आहे हिन प्रोग्राम सईं राह जे सफ़र में उन्हनि जो ज़िक्र कंदा आहियूं। अवां जो मोहबतूं चाहतूं प्यार भरिया पैगाम शामिल कंदा आहियूं। मां थोराइतो आहियां उन्हनि सभिनी सॼणनि पहिरीं प्यारनि दोस्तनि दिलवारनि जो जेके सईं राह जे अॼोके 22 प्रोग्राम जे हिन सफ़र में शामिल रहा। फ़ानी दुनिया ऐं जन्नत जहिड़ो घर अॼु प्रोग्राम जो मौज़ू हुयो। यकीनन ही दुनिया फ़न आहे, कुझु बि न रहंदो, पर जेकॾहिं इन दुनिया जे अंदरि ई घर खे जन्नत बणाइजे, जन्नत जहिड़ो घर हुजे त बाक़ी छा खपे। यकीनन जन्नत जहिड़ो घर अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़िंदगी ते अमल करण सां ई बणिजंदो। इन जे लाइ कोशिशि कयूं त असां अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जे फ़रमान ते अमल कयूं, कलाम इलाही जे फ़रमाननि ऐं रसूलुल्लाह जे फ़रमाननि ते अमल कयूं। मोहतरम जोखियो नईम अॼोके हिन प्रोग्राम जो बाज़ौक़ रोज़ाना जो लिसनर पंहिंजो सभई सलाहियतूं, पंहिंजा सभई ॿिया कम, ॿिया मामला मरहला ख़तमु करे पंहिंजे हिन प्रोग्राम में शामिल रहियो। खेनि मोहबतूं चाहतूं अल्लाह ताला ॿिनी जहाननि में आला समरता फ़रमाए। अख़्तर गोरचाणी पंहिंजे हिन प्रोग्राम में शामिल रहा। जोखे नईम सभ खां पहिरीं अॼोके प्रोग्राम में सलाम कयो। सजन वालेकुम सलाम, वॾी महिरबानी। ऐं उन सां गॾोगॾु मोहतरम हाफ़िज़ रुस्तम सोढर मेहड़ खां पंहिंजे प्रोग्राम में शामिल रहा। रज़ाक जे समा पंहिंजे प्रोग्राम में शामिल रहा। सदाम अकबर दर्स पंहिंजे प्रोग्राम में शामिल रहा। उबैदुल्ला मेमण ताहिरी पंहिंजे प्रोग्राम में शामिल रहा। शरफ़ुद्दीन ताहिरी मरखंड दरगाह अलाहाबाद शरीफ़ कंडियारे खां पंहिंजे प्रोग्राम में शामिल रहा। मोहतरम उमर फ़ारूक ताहिरी साहब पंहिंजे प्रोग्राम में शामिल रहा। मोहम्मद तारिक सोलंगी पंहिंजे प्रोग्राम में शामिल रहा। शफ़ी मोहम्मद शाद असांजो तमामु निरालो शाइर, भलोड़ शाइर पंहिंजे प्रोग्राम में शामिल रहियो। लख लाइक किरोड़ कुर्ब मोहबतूं अव्हां जूं फ़क़ीर इनायतुल्ला कुरैशी जाम शुरे खां पंहिंजे प्रोग्राम में शामिल रहियो। आबिद अज़ीज़ रोज़े मामूल जियां असांजो बाज़ौक़ लिसनर थाणे बुलाखान कोहिस्तान जी पट्टीअ खां पंहिंजे प्रोग्राम में शामिल रहियो। मोहतरम शमसदीन सोलंगी साहब मेहड़ खां पंहिंजे प्रोग्राम में शामिल रहियो। बाग हुसैन जोखियो लाड़पट्टी ज़िले ठट्टे खां पंहिंजे प्रोग्राम में शामिल रहियो। शहबाज़ अली शोरो ॻोठ करण खान शोरो कासमाबाद हैदराबाद मंझां मुंहिंजो प्यारो शागिर्द जोके हिन प्रोग्राम जे सफ़र में हम सफ़र रहियो। अल्लाह ताला खेनि इज़्ज़त आबरू रिस्क रोज़ी में बरकतूं अता फ़रमाए, इल्म अदब ऐं अख़लास में बरकत अता फ़रमाए, खेनि दिलि जा नेक इरादा मक़सद कामयाब ऐं कामरान फ़रमाए। मोहतरम मोहम्मद सिद्दीक़ जोखियो पंहिंजे प्रोग्राम में शामिल रहियो। ख़ादिम अहले सुन्नत जी टीम पंहिंजे प्रोग्राम में शामिल रही। MSB ताहिरी पंहिंजे प्रोग्राम में शामिल रहियो। मोहतरम ग़ुलाम अकबर शाहाणी अव्हां जी महिरबानी, अव्हां प्रोग्राम में हिसो वरितो। मोहतरम हाजी रजब लाशारी अॼोके हिन प्रोग्राम जे सफ़र में हम सफ़र रहा। मुफ्ती शाहनवाज़ बुगियो भान सैदाबाद वारा अॼोके हिन प्रोग्राम में हुरकैंप हैदराबाद खां शामिल रहा। इमदादुल्ला बिजाराणी जैकबाबाद तालके ठुल ज़िले जैकबाबाद खां पंहिंजे हिन प्रोग्राम में शामिल रहा। दीनी स्कॉलर, दीनी माहिर मोहतरम रसूल बख्श मल्लाह साहब ॻोठ करण खान शोरो कासमाबाद हैदराबाद मां पंहिंजे प्रोग्राम में शामिल रहियो। रहमतुल्लाह जामोट पंहिंजे प्रोग्राम में शामिल रहियो। अब्दुल्लाह गफ़ारी साहब लाड़काणे खां दरगाह रहमतपुर शरीफ़ पीर मिठा रहमतुल्लाह अलैहि जी दरगाह खां शामिल रहा। नात ख़ान यूसुफ सुमरो पंहिंजे हिन प्रोग्राम जे सफ़र में हम सफ़र रहियो। जाम सिंधी अॼोके हिन प्रोग्राम में शामिल रहियो। इफ़्तिख़ार अहमद मेमन हाई कोर्ट हैदराबाद खां अॼोके हिन प्रोग्राम में हम सफ़र रहियो। दोस्तो जिते बि हुजो ख़ुशि हुजो, शाद हुजो, आबाद हुजो, महकंदा रहो, मुस्कुराईंदा रहो ऐं गुलनि वांगुरु टिड़ंदा रहो। पंहिंजो, पंहिंजे बचड़नि जो, पंहिंजे अहलो अयाल, पंहिंजे अबे अम्मा जो, पंहिंजे ओड़े पाड़े जो, दिली दोस्तनि पिरी प्यारनि जो ख़्यालु रखिजो। ऐं हा, उन्हनि जो बि ख़्यालु रखिजो जिन जो ख़्यालु रखण वारो हिन दुनिया में केर बि नाहे, जिन जो सहारो अल्लाह जी ज़ात खां सवा को बि नाहे। सभिनी जो ख़्यालु रखिजो। इन्हीअ दुआ सां पंहिंजे मेज़बान प्रोग्राम पेशकार आजिज़ रहमतुल्लाह लाशारी ताहिरी खे इजाज़त ॾींदा आहियूं। सभिनी सॼणनि जा वॾा वड़ इफ़्तिख़ार अहमद मेमण साहब, शहबाज़ अली शोरो साहब, मोहतरम आबिद अज़ीज़ जोखिया नईम साहब ऐं पूरी टीम जेके हिन प्रोग्राम सईं राह जे सफ़र में
हम सफ़र बणिया यकीनन ही सही राह जो सुरीलो सफ़र है। मुफ्ती शाहनवाज़ जड़ा बेहतरीन जईद आलिम प्रोग्राम में शामिल रहन था तो यकीनन खुशी थे थी तो मुझे जड़े नाचीस ना अहल नाकिस कम अकुल आजज़ाना अल्फाजन के अवां ॿुधो था रहनुमाई पंहिंजे कमेंट मैसेज के ज़रिए कंदा रहंदा। अॼोको प्रोग्राम पंहिंजी पुॼाणी खे पहुचे थो। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। अल्लाह वाही जारे पैर तारे ख़ैर इन दुआ सां त वरी नए प्रोग्राम में पाण गॾु हूंदासीं। मोहतरम शबीर अहमद नियाज़ी ताहिरी जे ख़ूबसूरत आवाज़ में ही नात तव्हांजे नाव करियां थो।